200 जे मथा 100 जे मथा 50 जे मथा 20 जे मथा 10 जे मथा 5 जे मथा जेको चए तो मां वॾो आहियां 10 किले जो वटि सभिनी जा तो सूर झेले 5 किले जा भी सूर तो झेले 2 किले जा भी सूर तो झेले 1 किलो जा सूर भी तो झेले अधु किलो जा भी तो झेले 250 ग्राम जा 200 ग्राम जा 100 ग्राम जा 50 ग्राम जा 10 ग्राम जा 5 ग्राम जा 1 ग्राम जा सभी जा तो सूर झेले तरी भी चए तो मैं बड़ा हूँ बाबा सबसे वडो थन मन वडा सूर पालण है नंढो चए तो मैं सबसे छोटा हूँ मैं सबसे सभी का मथे वेठो वेही करे राज तो करे तरी चए तो मैं छोटा हूँ छोटन जो कम इहो तो हेठां वठण में इहो ही कम तो मथे वेही करे राज कंदो इंसान बाक़ी वॾो थियण माना मथे ते वॾा सूर पालण है मालिक त वॾो त हिकिड़ो मालिक ई आहे सभु हुन जा ॿार आहियूं हा ॻाल्हि पहुची हुन प्यारनि ते किथे पहुता हुआसीं हाणे गॾ ते केरु वेठो आहे पी वेठो आहे के पुट वेठो आहे माण्हू पी खे हाणे ॻाल्हाइण शुरू थी विया बाबा पुट थियो आहे तुंहिंजो ईअं आख़िरी में पी पुट हैरान थी अचे बाबा हाणे कयूं छा जेके जेके माण्हुनि सौदा ॿुधायो जेको जेको करण लाइ चयो आख़िर त असां सभु करे चुकिया आहियूं हिन खां पोइ त कुझु बचंदो ई न चई हाणे हिकिड़ी ॻाल्हि बची आहे बाबा कहिड़ी कि जेके जेके माण्हुनि ॻाल्हियूं ॿुधायूं सभु असां करे छॾियूं हाणे वधि में वधि अॻियां केरु मिलंदो त हिकिड़ी ॻाल्हि चवंदो असांखे छा गॾ जे मथां बि वेठासीं 2 ॼणा बि वेठासीं 1 ॼणो बि वेठो पुट तूं बि वेठे हाणे हिकु आख़िरी सौदो आहे माण्हू असांखे इहो ई चई सघंदा आहिनि करण लाइ छा जी बाबा हाणे कमु कर गॾ खे ॿध लकड़ीअ सां 2 पी पुट खणूं था गॾ खे मथां हाणे सौदो असां लाइ इहो ई अची अचो बाबा माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधंदासीं त इहो असां हाल थियणो आहे प्यारनि ईअं बि कयो ॿधऊं गॾ खे बाबा लकुण सां 2 पेर ॿधी 4 पेर ॿधी करे बाबा लकुण सां ॿधी करे 2 पी पुटनि खयो मथे ते आख़िर त बाबा खचर आहे आख़िर त गॾिया हुन बि साहस आहे फतकी फतकी बेचारो पूरो थी वियो वरी थोड़ो अॻियां लंघिया त दरिया अची वियो बाबा दरिया जो किनारो माण्हू बाबा हैरान थी अची बाबा ऐसा पहली बार देखा है हमने पहले तो गधे पे इंसान बैठता था अभी इंसान पे गधा बैठा है बाबा ऐसा भी समा आ गया बाबा यो हाल है बाबा माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधंदासीं थोड़ो अॻियां वधिया प्यारा बाबा जीअं जो दरिया जो किनारो वीचारो गॾ फतकी 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 हलियो दरिया में बाबा सौदो बि वियो माण्हुनि जे चक्कर में लॻंदासीं त सौदा बि वेंदा त असांजा हाल इहे ई थियणा आहिनि हिन करे बाबा सोचे वीचारे करे हलणो संसार आहे पल पल कदम फूके फूके रखणो आहे कलयुग चवंदा आहिनि नंढो ॿार आहे अञा अॻियां वॾो थींदो त सोचो छा हाल थींदो हुनजो संसार में समूह भारी आहे हा संतन खां वही दुआ करूं त जीअं धर्म शर्म जी रहिजी अचे सदाईं हुनजी ओट में रहूं पंहिंजी चादर में ढकींदो अचे नारो उहो ई आहे जेको असांखे भव सागर मां पार कंदो जय जय वसण घोट दातार जय जय पारू शाह दातार हर मुश्किल जो हल थी थो जेको जपे हिकु बार सची दिलि सां हुनजो नालो जपणो आहे त भव सागर मां असांजो बेड़ो पार उहो ई कंदो चो मिली करे जंहिंजा ॿार आहिनि वसण घोट जा बाबा पारू शाह जा मिली करे हुननि खे ॿाराईंदासीं जीअं रहिजी अचे मुंहिंजी कंदो जीअं मझम सजी न दुख ॾेखार पारोशा सखी सरदार पारोशा ओ जय जय वसण घोट दातार जय जय पारोशा दातार जय जय वसण घोट दातार जय जय पारोशा दातार हर मुश्किल जो हल थी वञे थो हर मुश्किल जो हल थी वञे थो जेको जपे हिकु बार जय 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 जय
जय जय जय जय जय जय वसण खोट दातार जय 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 वसण खोट दातार के वसण चाह प्यारा मेरी करे बाबा ओ वसण खोट दातार जय 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 वसण खोट जो हल्दी वने तो जे को जपे हिकमार जय जय वसण खोट जय जय वसण खोट दातार जय जय पारो शादा सार वसण खोट दातार